यूथ एक्शन कमेटी तरफ़ां लम्स यूनिवर्सिटी में मुबैना हिरासमेंट जो शिकार शागिर्दाणी सायरा थईम सां इंसाफ़ लाइ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कई वई। मुतासिर शागिर्दाणी सायरा थईम ऐं संदसि वालिद गुल मोहम्मद यूथ एक्शन कमेटी जी बुख हड़ताली कैंप में शिरकत कई। हुन मौक़े ते सिंधु नवाज़ घांगरो, पुनल सारियो, हमज़ा चांडियो ऐं ॿियनि चयो त लम्स यूनिवर्सिटी इंतिज़ामिया सायरा थईम जे हिरासमेंट वारे मामले में मुलविस उस्तादनि खे उहिदनि तां हटाइण खां सवाइ जांच शुरू करे छॾी आहे, जंहिंखे बि 14 ॾींहं गुज़री विया आहिनि, जंहिं मां महसूस थी रहियो आहे त जांच कमेटी इल्ज़ाम हेठि आयल उस्तादनि खे बचाइण जी कोशिश में आहे। हुननि चयो त शागिर्दाणियुनि जे क़त्ल, ख़ुदकशियुनि ऐं हिरास सां करण वारनि वाक़िअनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे, जॾहिं त इंतिज़ामिया तोड़े हुकूमत नियाणियुनि जो तहफ़ुज़ करण में नाकाम वई आहे। हुननि जांच कमेटीअ ते अदम एतमाद जो इज़हार कंदे मुतालबो कयो त वाक़िए में मुलविस उस्तादनि खे उहिदनि तां हटाए शफ़ाफ़ जांच कराए शागिर्दाणीअ खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।